अस्सलाम वालेकुम डीवा क्लास में खुश आमदीद। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश ऐं अॼु असां असांजी मैथमेटिक्स सीरीज़ में पढ़ी रहिया आहियूं सबसेट। सेट जो कॉन्सेप्ट सबसेट छा आहे। इफ एवरी एलिमेंट ऑफ सेट ए, जेकॾहिं ए सेट जो सभई मेंबर इज आल्सो इन सेट बी, सेट बी में मौजूद आहिनि, then set A is called subset of set B। छा मतलब थियो? जॾहिं बि सेट ए जा सभई रुकुन जन सेट बी में मौजूद हूंदा त पाण चवंदासीं त सेट ए जेको आहे सबसेट आहे सेट बी जो। हाणे सबसेट जी निशानी जेको आहे छा आहे, सी टाइप जे हेठि हिकिड़ी बार ॾींदासीं त इहा सिंबल आहे सबसेट जी। क्लियर? कीअं लिखंदासीं? जॾहिं ए सेट जा सॼा ई मेंबर सेट बी में मौजूद हूंदा त पाण लिखंदासीं ए इज सबसेट ऑफ बी, माना ए सेट इज सबसेट ऑफ सेट बी। क्लियर? हाणे पाण वटि ॿ सेट आहिनि, हिकिड़ो सेट ए आहे, ए इज इक्वल टू 1 एंड 2, बी सेट आहे 1 2 3 4। एज इट इज डेफिनेशन के क्लियर करण जे लाइ पाण समझूं था ए जा मेंबर आहिनि 1 2। हाणे 1 छा बी में मौजूद आहे? बिल्कुल मौजूद आहे। 2 ए जो मेंबर छा बी में मौजूद आहे? बिल्कुल मौजूद आहे। त पाण छा चवंदासीं? जॾहिं ए सेट जा सभई रुकन सेट बी में मौजूद हूंदा त पाण चवंदासीं ए जेको आहे सबसेट आहे सेट बी जो। क्लियर? ए अगर सबसेट आहे बी जो त बी जेको आहे सुपर सेट आहे ए जो। क्लियर? समझ में आयो? ए अगर चइबो सबसेट बी जो त बी चइबो सुपर सेट ए जो। क्लियर? प्यारा ॿारो, हाणे असां सबसेट जे बारे में पढ़ियोसीं त एग्ज़ाम में जेको सबसेट जा सवाल ईंदा आहिनि उहो ईअं ईंदा आहिनि त फाइंड द नंबर ऑफ सबसेट्स। को सेट मिलियल हूंदो, उनजो पाण खे छा मालूम करणो आहे? सबसेट्स मालूम करणा आहिनि। कीअं? ॾिसो, अगर पाण वटि ए हिकिड़ो सेट आहे ऐं उन में मेंबर आहे ओनली 1, मतलब सिंगलटन जेको आहे असांजो सेट आहे, माना जंहिंमें हिकिड़ो मेंबर हूंदो उनखे चवंदासीं सिंगलटन। त सिंगलटन सेट आहे त उनजा नंबर ऑफ सबसेट्स केतिरा थींदा? त ॾिसो, नंबर ऑफ सबसेट मालूम करण जो हिकिड़ो फार्मूलो आहे त पाण चवंदा आहियूं 2 पावर n। मतलब n जो मतलब आहे हिन सेट में केतिरा जेके आहिनि नंबर या मेंबर्स आहिनि उनखे पाण चवंदासीं n। हाणे पाण वटि हिते घणा मेंबर आहिनि? ए सेट में ओनली 1 आहे त पाण छा चवंदासीं? 2 जे मथे पावर छा हूंदो? n इज इक्वल टू 1। त कंहिं बि सेट, कंहिं बि नंबर जे मथे पावर 1 हूंदो आहे त उहो नंबर खुद जवाब ईंदो आहे। त पाण 2 पावर 1 इज इक्वल टू 2। मतलब छा थियो त असांखे गिवन सेट जेको ए इज इक्वल टू 1 आहे उन जा घणा सबसेट निकरणु घुर्जनि? ओनली 2। कहिड़ा कहिड़ा? अचो समझो। ॾिसो, जॾहिं बि कंहिं बि सेट जा सबसेट कंदा आहियूं त पहिरियों सबसेट हमेशा छा हूंदो आहे? खाली सेट हूंदो आहे। असां खाली सेट खे ही लिखूं या ही नल सेट लिखूं, ॻाल्हि साॻी आहे, पर चवण जो मक़सदु इहो आहे जॾहिं बि पाण सबसेट कढंदासीं त पहिरियों जेको सबसेट हुजणु घुर्जे उहो छा हुजणु घुर्जे? नल सेट चऊं या एम्प्टी चऊं। ॿियो जेको सेट हूंदो उहो पाण सेट खे मेंबरनि खे अलॻि करे लिखंदासीं। हाणे ॾिसो, हिते को ॿियो मेंबर आहे कोन जेको अलॻि कयूं, त ओनली छा आहे? सेट पाण। त ए सेट जा असांजा सबसेट घणा थिया? ओनली 2 जीअं फार्मूलो पाण खे ॿुधाई रहियो आहे। हाणे अगरि पाण वटि हिकिड़ो सेट आहे बी जंहिंमें आहे 1 2, हाणे हिन जा फाइंड करणा आहिनि नंबर ऑफ सबसेट। त पहिरीं सभ खां पहिरीं फार्मूलो 2 पावर n। छा आहे n? ॾिसो, घणा मेंबर आहिनि? 1 एंड 2, माना 2। त 2 हिन जो मतलब छा थियो? 2 स्क्वायर या 2 पावर 2 हिन जो मतलब थींदो आहे
ब ज़रबिया ब घणो थियो 4। हाणे इन जा घणा पॉसिबल सबसेट थियण घुर्जन 4। केड़ा केड़ा जी पाण पहिरीं पढ़ी चुका आहियूं सब खां पहिरियों सबसेट थियण घुर्जे खाली सेट। पो अकेलो अकेलो करे लिखंदासीं मेंबर के 1 मेंबर 1 इनमें मौजूद है। वरी 2 है ना पहिरीं खाली वारा पो हिकिड़ो हिकिड़ो अलग वारा पो हाणे ब जो पाण कयूं या इहो सेट पाण ईंदो आखिर में त पाण चवंदासीं घणा थिया सबसेट असांजा बी सेट जा 1 2 3 4। त फार्मूले जे तहत पाण चई चुका आहियूं त जॾहिं बि कंहिं सेट में ब रुकन हूंदा मेंबर हूंदा त उन जा सबसेट थींदा घणा 4 जेको पाण फाइंड कयो आहे। क्लियर। हाणे अगर हुजे सी सेट जंहिं में पाण वटि हुजे ए ई आई माना घणा मेंबर आहिनि पाण वटि 2 एग्जैक्टली फार्मूले ते वेंदासीं छा थो चए 2 पावर n घणा मेंबर आहिनि पाण वटि 3 त 2 पावर 3 मतलब 2 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 2 बिनो 4 बिचो 8 त घणा मेंबर हुजण घुर्जन सबसे टोटल घणा मिलंदा पाण जा 8। क्लियर। केड़ा केड़ा फाइंड कयूं छा तो करे सब खां पहिरीं एम्प्टी सेट पो अकेलो अकेलो करे लिखंदासीं ए ई आई। क्लियर। पो जॾहिं अकेलो अकेलो करे लिखंदासीं पो हाणे ॿिन वारा सेट ठाहींदासीं ॿ के रखा वेंदा ए ई पो ए आई। पहिरीं हमेशा जेको बि तव्हां अंक माना नंबर खणंदो या अंक खणंदो उन सां ॿ जा जोड़ा ठाहींदा वेंदव। क्लियर। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी आहे त पाण छा कंदासीं ए ई ए आई वेंदासीं ईअं कॾहिं कोन वेंदासीं ई ए थे आई ए थे माना वापसि रिवर्स ऑर्डर में असांखे अलो कोने सबसेट कढण में पाण छा कंदासीं फॉरवर्ड वेंदासीं माना अॻिते वेंदासीं ए ई ए आई हूंदो ईअं कॾहिं कोन हूंदो ई ए थे आई ए थे। क्लियर। इहो यादि रखण जी ॻाल्हि आहे। हाणे ॾिसो ए आई माना ए खां हाणे को बि जोड़ो कोन थो ठहे त हाणे ठाहियूं था ई जो ई आई। हाणे तो ई आई खां बि नंबर खुटी वञनि था त हाणे ई खां हिकिड़ो खोड़ ठहियो। हाणे ॾिसो छा आहे 1 2 3 4 5 6 7 हाणे पाण ॿिन वारा ठाहे छॾिया त बाक़ी कहिड़ो खपे थो पाण वटि 3 वारो जेको इहो सेट पाण आहे त पाण छा चवंदासीं ए ई आई। हाणे पाण वटि इहे थी विया सबसेट कंहिंजा सी जा टोटल घणा 8। उम्मीद आहे तव्हांखे सबसेट जी क्लास समझ में आई हूंदी। सबसेट छा आहे पाण डेफिनेशन में पढ़ी चुका आहियूं वरी पढ़ूं था। चए तो जॾहिं बि ए सेट जा टोटल मेंबर जेके आहिनि सेट बी में मौजूद हूंदा त पाण चवंदासीं सेट ए इज सबसेट ऑफ सेट बी। क्लियर। दीवा क्लास के लाइक कयो शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो मैथ इजी विथ दीवा क्लास।